हल्के में औरतुनि खे सियासी, समाजी ऐं मुआशी शोबनि में मुस्तहकम करण बाबति कन्वेंशन कोठायो वियो। विलेज डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन पारां साउथ मक़ामी शादी हाल में कोठायल कन्वेंशन में पीपी घोटकी ज़िले जे अॻूणे सदर एडवोकेट अब्दुल लतीफ़ शाह, मुस्लिम लीग नून जे ज़िलई सदर हाफ़िज़ सादिक समेजो, लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जे अॻूणे वाइस चांसलर डॉक्टर AR मलिक ऐं ॿियनि वॾेरे में शिरकत कई। कन्वेंशन में मुख़्तलिफ़ सरकारी तोड़े ख़ानगी स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि विच में तक़रीरी मुक़ाबलो पिणु करायो वियो। उन मौक़े ते शागिर्दियाणियुनि गीत ॻाए ख़ूब दाद हासिल कयो। अपने जीने का हक चाहिए, तू मेरा पहराहन, मैं तेरा पहराहन, राहबर तू मेरा चारागर, मैं तेरी नाम बांधी किसी की ना जागीर हूँ। कन्वेंशन दौरान अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे अॻूणनि चयो त बिटाई पंहिंजी शाइरीअ में औरतुनि जी अहमियत खे वॾनि लफ़्ज़नि में बयानु कयो आहे, पर सिंध में औरतुनि ख़िलाफ़ वाक़िआ सिंध जे हक़ीक़ी अमन वारे चहिरे खे लताड़ण जी कोशिश बराबरि आहिनि। उन्हनि चयो त अॼु जहिड़ी रीति औरतुनि तरफ़ां तक़रीब में शिरकत करे संजीदगीअ जो मुज़ाहिरो कयो वियो, लॻे थो त सिंध जाॻे पई। अॻवाननि मुतालबो कयो त औरतुनि खे सियासी, समाजी तोड़े मुआशी तौरु पाण भरो करण लाइ क़दम खयां वञनि। मां ॾिठो आहे त अलाए केतिरियूं मूंखे या त घटि पढ़ियल या अणपढ़ियल ॾिसण में आहियूं, ऐं उन्हनि जो एतिरो संजीदगी सां हिन प्रोग्राम में शिरकत ऐं हिन तक़रीरुनि खे ॿुधण ऐं तक़रीरूं बि तब्दीली वारियूं, ही हिकिड़ी वॾी तब्दीली आहे। ऐं हुनखे पॉज़िटिव सेंस में ॾिसां थो ऐं लॻे ईअं थो त इजा सिंध जागी, इजा सिंध जागी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk